नाणे वारे वज़ारत तरफ़ां 2 ॾींहनि अंदरि आम चूंडुनि लाइ फंड जारी करण जो ऐलान। नाणे वारे सेक्रेटरी जे चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा सां मुलाक़ात। आम चूंडुनि लाइ फौरी तौर फंड जारी करण जी ख़ातिरी। नाणे वारे सेक्रेटरी जो चवणु आहे त फंड जारी करण लाइ मुख़्तलिफ़ सतह खां मंज़ूरी वरिती वेंदी आहे। इलेक्शन कमीशन खे ज़रूरत मूजिबि फंड जारी कया वेंदा। साइफर केस में तहरीक इंसाफ़ जे अॻूणे चेयरमैन ऐं शामूल कुरैशी ते फ़र्ज़ जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद जी ख़ासि अदालत 12 डिसंबर ते फ़र्ज़ जुर्म लागू करण लाइ केस जूं कापियूं फ़राहम करे छॾियूं। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हाई कोर्ट जी हिदायत ते केस जी ॿुधणी 1 महीने में मुकमल कई वेंदी। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान जी लाहौर में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। आम चूंडुनि में इतिहाद समेत सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ तरफ़ां समूरे मुल्क जे दौरे जो फ़ैसिलो। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून आम चूंडुनि में हिसो वठण लाइ मुकमल तौरु तयारु आहे। फज़ल रहमान सां चूंड इतिहाद जो को फ़ैसिलो न थियो आहे। सीट एडजस्टमेंट थी सघे थी। नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते क़ौम सां कयल वाइदो पूरो कंदो। MQM संजय निगरान हुकूमत खे PP जी B टीम करार ॾेई छॾियो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं फारूक सत्तार जी क़यादत जी MQM वफ़्द जे इलेक्शन कमीशन जे इख़्तियारनि सां मुलाक़ात। तकबंदियुनि बाबति ख़दशनि खां आगाही। MQM अॻवान जो चवणु आहे त संद जी निगरानी करण लाइ तयारु न आहे। तकबंदियुनि में वॾे पैमाने ते नाइंसाफ़ी खां पोइ लेवल प्लेइंग फील्ड जी कहिड़ी ॻाल्हि थींदी। पीपल्स पार्टी MQM जे एतिराज़नि ऐं इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त चूंडूं वेझो ईंदे ई MQM लिसानियत ऐं तासुब जूं ॻाल्हियूं करे रही आहे। कराची जे पढ़ियल लिखियल माण्हुनि MQM जी सियासत खे रद्द कयो। सिंध जे बहिराड़ी वारनि इलाइक़े रही आहे। कराची जे पढ़ियल लिखियल माण्हुनि MQM जी सियासत खे रद्द कयो। सिंध जे बहिराड़ी वारनि इलाइक़नि में PP जूं सीटूं ख़तमु कयूं वयूं आहिनि। एतिराज़ त खेनि करणु घुरिजे। सईद गनी जो चवणु आहे त MQM मुख़्तलिफ़ इदारनि ते दबाउ विझण लाइ PTI वारो रवैयो इख़्तियार करे रही आहे। मुस्लिम लीग नून पाण खे लाॾलो करार ॾेई रही आहे। नवाज़ शरीफ़ जी सियासत सां संदसि पॉलिसी जो जनाज़ो निकिरंदो। बशीर मेमन सिंध में ऑफिसरनि खे धमकियूं ॾेई रहियो आहे। निगरान वज़ीर आज़म अनवर उल काकड़ चयो आहे त CPEC ज़रिए ग्वादर ऐं बलूचिस्तान तरक़ीअ जे डोड़ में शामिल थी विया आहिनि। बलूचिस्तान जी अवाम खे तरक़ीअ में पंहिंजो हिसो शामिल करणु घुरिजे। नाराज़ माण्हू फोटो सेशन में बि नज़र न ईंदा। ज़िंदगी में रुगो वज़ीर आज़म थियणु कामयाबी न आहे, सुठो सलाहकार थियणु बि कामयाबी आहे। सिंधु माथिरी जी क़दीम तहज़ीब जी अज़ीम सक़ाफ़त जे ॾिहाड़े धरती धड़ियुनि खे हिकु मालिहा में पोए छॾियो। सिंध TV नेटवर्क जे सॾ खे मोट ॾींदे मज़लूम नियाणियुनि सां साथ जो वचन। सक़ाफ़ती ॾिहाड़े ते कराची प्रेस क्लब अॻियां मुख्य तक़रीब में धरती धड़ियुनि जो समुंड उथली पियो। औरतुनि ऐं ॿारनि जी बि भरपूर शिरकत। नाले वारे रागी तुफ़ैल संजराणी, ताज मस्तानी, जिगर जलाल, ज़ोया सुमरो ऐं ॿियनि फ़नकारनि तरफ़ां सुरनि जी वर्खा। हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ासि, नवाबशाह, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में बि सक़ाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं क़ौमी गीत ॻाए सभिनी खे झूमाए छॾियो। जेकबाबाद में म्यूज़िकल नाइट प्रोग्राम मक़ामी फ़नकारनि सुर विखेरिया। गढ़ी यासीन में पुरानी तकरार तां 2 ॼणा बेदर्दी सां क़त्ल। हथियार बंदन मोहम्मद आसिफ ऐं अलीशान महर खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो।
करमपुर वेझो कोहीड़े सबबि ट्रक ऐं ॿिनि वैनुनि में टकर, 4 ॼणा फ़ौत। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर हादसे जो नोटिस वरितो, ज़ख़्मियुनि खे इलाज जी सहूलियत ॾियण जी हिदायत। सखर भरिसां पुलिस मोबाइल सां हादसे जे नतीजे में हिकु पुलिस एहलकार फ़ौत। ऐं विकेट कीपर सरफराज़ अहमद चयो आहे त ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ टेस्ट सीरीज़ में भरपूर मुक़ाबिलो कयो वेंदो।